एक दफ़ो ॿीहर भलेकार इसाक साहब हाणे तव्हां बिस्मिल्लाह कयो। सवाल आहे त उतां जा वेठल माण्हू असांजी सिंध जी जेका ग्राउंड रियलिटीज़ आहिनि उन खां एतिरो वाक़ुफ़ु न आहिनि या हू पंहिंजूं जेके ख़्वाहिशूं ॿुधाइनि था ॾेखारनि था उहे बिल्कुलु जेके आहिनि से डिफरेंट थियूं नज़र पिया अचनि। तव्हां उनखे कीअं था ॾिसो? उनखे बिल्कुलु छा उन्हनि खे एतिरी इन्वॉल्वमेंट करणु खपे या अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो ईअं जजमेंटल थियणु खपे उन्हनि खे? सो उन में छा आहे कि असीं सभु आहियूं टेम्परामेंटल, राइट? असीं सभु आहियूं जज़्बाती के हिसाब सां ऐं हालतुनि में बसि पोइ एक्टिवेट थियूं था ऐं पोइ उतां वेही सियासत खे तब्दील त नथा करे सघूं, उहो बयाना ॾियूं था ऐं मुख़्तलिफ़ शयूं थियनि थियूं या को अहिड़ो इंसिडेंट थिए थो त पोइ उन ते आवाज़ उथारियूं था। उहो बि ज़रूरी आहे, ठीकु आहे, माण्हू उहो करे। मुंहिंजी जेका पर्सनल ऑब्ज़र्वेशन आहे त हिकिड़ो त ऑफिशियल स्टैंड सना जो कीअं हुजे त मुंहिंजी नज़र में सना खे ऑफिशियली सिंध जी सियासत में ईअं टिप ॾियण जी का ज़रूरत न आहे ऐं उनखे कंहिं बि पार्टी फेवरेटिज़म या इंडिविजुअल फेवरेटिज़म जी ज़रूरत न आहे। ज़रूरु असांजो ऑफिशियल स्टैंड इहो हुजे जेके थुले लेखे सियासी ऐं समाजी जेके एस्पेक्ट आहिनि, इकनॉमिक एस्पेक्ट आहिनि, उन्हनि खे एड्रेस करे उन्हनि खे सियासत में असीं इन्फ्लुएंस ज़रूरु करे सघूं था त भई जमहूरियत हिन मुल्क में छो ज़रूरी आहे ऐं जमहूरियत खे सही नमूने हलणु ॾियो। फ़ौज जो जेको रोल आहे उहो पंहिंजो रोल प्ले करे ऐं असीं उन जी एडवोकेसी हर जाइ ते कंदासीं। असीं इफेक्टिव बि थी सघूं था इन्हनि बस मंज़र में, छो न थी सना जेको आहे हिकिड़ी टीम मोकिले सघे थी जेका हफ़्तो खनि इस्लामाबाद में रहे ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि सेनेटर ऐं पार्लियामेंट सां मिले त भई तव्हां जेको आहे इंसानी हक़नि लाइ कहिड़ा उपाउ वठी चुका आहियो, औरतुनि जी जेको आहे प्रोटेक्शन लाइ कहिड़ा उपाउ वठो विया या हिननि जंहिं ते छो कोन पोइ कमु थिए, कहिड़ा लॉस पास पिया कयो, तव्हां माइनॉरिटी खे कीअं प्रोटेक्ट पिया कयो उन में, राइट? त असां इहो चैलेंज बिल्कुलु करे सघूं था। हाणे सना जेको आहे उहा छो एतिरो इफेक्टिव न थी सघी आहे त उन में छा हिकिड़ो त आई थिंक लीडरशिप जी घोटाई आहे। असां पाण हिकिड़े स्ट्रगल मां गुज़रूं पिया सना में। सना एतिरो घणो पंहिंजे पाण खे ज़रूरु हुन जी लाइफ त 30-35 साल जीअं तव्हां मैंशन कयो आहे, पर ओतिरो घणो जेतिरो हिन इंस्टीट्यूशन खे स्टेबलाइज़ थियणु घुरिजे आहे उहो मुंहिंजी नज़र में न थी सघियो आहे ऐं उन जी अपॉर्चुनिटी तमामु घणी आहे ऐं वधीक इन जे हिन वक़्तु जेका ज़रूरत आहे उते असांखे जंहिं कम जी उहो असां पंहिंजे सना जे इंस्टीट्यूट खे मज़बूत कयूं। असां वटि इलाही हींअर टेंडेंसी इहा थिए थी दोस्तनि जी त भई हाणे सिंध में ई थी हलो, सिंध में हू थियणु घुरिजे, ठीकु आहे, उनखे बि एड्रेस कंदासीं। हिकु ॿ प्रोजेक्ट सेलेक्ट कयो जेके तव्हां बजट में करे सघो था कयो। बाबा हर शइ में असीं कोन हथु विझी सघंदासीं, उन रियलिटी खे सम्झो ऐं पंहिंजे इंस्टीट्यूशन खे। हाणे तव्हांखे आउं मिसाल ॾियां, जेकी असां वटि तमामु हींअर जेका असांखे ॾुखियाई आहे त असांजी मेंबरशिप कोन पई वधे। असांजी मेंबरशिप जेको आहे उहो 1000 कॾहिं 1200 थी, कॾहिं 500 थी वञी बीह रही। वरी इलेक्शन जो टाइम अचे थो त 2000 वोटर्स जेके आहिनि उहे रजिस्टर थियनि था, पर उहे रुॻो वोट ॾियण लाइ आहे, उहो को कंसिस्टेंटली असांजी मेंबरशिप न आहे। भई छो कोन्हे, इन ते कमु छो नथा कयूं कि भई कीअं असीं पंहिंजी मेंबरशिप खे वधायूं, स्टेबल कयूं, उन मां केतिरो रेवेन्यू, उन जी जेका प्राइस आहे उहा रीज़नेबल। हाणे अञा ताईं असीं $15 $25 में मेंबरशिप ॾियूं माण्हुनि खे। त उहे असांजा लोकल ऑर्गेनाइज़ेशनल स्ट्रक्चरल प्रॉब्लम्स आहिनि, ऑपरेशनल प्रॉब्लम्स आहिनि। मुंहिंजी नज़र पर्सनली उन ते हिन वक़्तु सना खे उते जे असांजे दोस्तनि खे महिनत करणु घुरिजे। तव्हां गुज़िरियल इलेक्शन में पाण उम्मीदवार सदारत जा हिकिड़ी पैनल जे पारां, त जेको कुझु अॼु तव्हां चओ था इंस्टीट्यूशन जी स्ट्रेंथनिंग जे लाइ, उहो तव्हां पंहिंजी मिशन में तॾहिं बि खयो? बिल्कुलु। असांजो मेन नुक़्तनि में इहा शइ शामिलु हुई त
त असां ॾिसो न स्ट्रक्चर जेको आहे ऑर्गेनाइज़ेशन जो ॿिनि शयुनि ते दारोमदार रखे थो हिकिड़ो त उन जा जेके पॉलिसीज़ आहिनि बायलॉज़ आहिनि उन में तब्दीली जी ज़रूरत आहे उन में दोस्तनि कमु करे रहिया आहिनि कुझु शयुनि ते असांखे एतिराज़ु आहे कुझु शयुनि ते असीं एग्रीड आहियूं सभु पर उहो प्रोसेस आहे उन मां गुज़रूं पिया त हिकिड़ो जेको कॉन्स्टिट्यूशनल या बायलॉज़ स्ट्रक्चरल चेंजिस आहिनि ॿियो ऑपरेशनल आहिनि ऑपरेशनल बि मूंखे वधीक इलाही वीकनेस नज़र थी अचे ऑपरेशनली त भई मेंबरशिप आहे त उनखे मैनेज करिणो आहे उनखे सुहिणे नमूने सही नमूने मैनेज करिणो आहे हर माण्हू जी रिन्यूअल थिए उनखे लेटर वञे उनखे मुख़्तलिफ़ सां हाणे इहे ऑपरेशनल एस्पेक्ट्स आहिनि वेबसाइट्स वग़ैरह आहिनि सोशल मीडिया ते कम्युनिकेशन आहे उहो उन में बि असांजी काफ़ी वीकनेस रही आहे त इहे एस्पेक्ट्स ते असांखे कमु करण जी ज़रूरत आहे बजटिंग सही नथी थिए ऐं त इहे सभु शयूं असां पंहिंजे प्रपोस्ड प्लान में 2 ईयर प्लान असां पहिरीं दफ़ा इन राइटिंग असां ॾिनो हुओसीं असां पहिरीं दफ़ा हिकिड़ी इलेक्शन उहा थी हुई जंहिंमें बाक़ाइदा जेको आहे माण्हुनि जे आइडियाज़ ते वेड़ थी उन में इन्फ्लुएंस ऑब्वियसली जेको आहे इलेक्शन आहे माण्हुनि जो दोस्तनि जा इन्फ्लुएंस हलनि था पर असां इन खे पहिरियों दफ़ो इहो रंग ॾिनोसीं त भई न असांखे माण्हुनि खे का शइ ॾियणी आहे के ठोस पॉलिसीज़ ॾियणियूं आहिनि ठोस प्लान ॾियणो आहे प्रोग्राम ॾियणो आहे इन में सोहेल साहब जेकॾहिं हिकिड़ी माना तजवीज़ त हिकिड़ी ॿी तव्हां अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी थिंक टैंक टाइप ठाहियो ऐं जेकॾहिं अमेरिका जहिड़े मुल्क में सोशल थिंक टैंक असांजे माण्हुनि जी हुजे त उहा वधीक इफेक्टिव न थींदी बिल्कुलु उहो थी सघे थी हाणे उन में ॾिसो न हाणे वेदर असां सोशल थिंक टैंक थी वञूं या रुगो कल्चरल सेलिब्रेशन कयूं राइट ॾींहं मल्हायूं उहो एस्पेक्ट आहे मुंहिंजे ख़्याल में सभु शयूं गॾु हली सघनि थियूं सना जो प्लेटफॉर्म वॾो आहे सॼे नॉर्थ अमेरिका में आहे ऐं पोइ उन में अंदरि फोकस एरियाज़ क्रिएट त असांजो प्रपोज़ल इहो ई हो त जेसि ताईं उन में शोभा न ठाहींदासीं ऐं सही माण्हू खे सही जाइ ते इंगेज कयो इहो एटलीस्ट मुंहिंजी रिकमेंडेशन या असांजे दोस्तनि जी असां जेका शइ रखी आहे त उन में पोइ तव्हां उनखे सही अहमियत ॾेई सघो था जीअं एग्ज़ैक्टली हाणे उन में पोइ अॻियां उहो हली उनजी पंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम ठही वञे उन जे पर उहा ॾिसो न सेंट्रल लीडरशिप खे इहो रोल प्ले करिणो आहे इहो विज़न ॾियणो आहे ऐं उनखे इहा शइ बिल्ड करणी पवंदी हर शइ जी मुंहिंजी नज़र में अहमियत आहे ऐं उनखे क्वालिटी सां कयो उनखे सुहिणे नमूने कयो कल्चर बि आहे त उनखे बि सुहिणे नमूने कयो ठीकु आहे आर्टिस्ट अचनि था हीअ आहे घणेई अहिड़ा शो असां वॾे एॾा पैसा बि ख़र्चु थियनि था आर्टिस्ट बि ख़ुशि कोन्हे कॾहिं थींदो आहे कॾहिं ऑडियंस बि ख़ुशि कोन्हनि गोड़ गमसान लॻो पियो आहे 2-3 कलाकनि जो शो त तव्हां उन आर्टिस्ट खे सही नमूने सां प्रेज़ेंट कयो उनजी अहमियत ॿुधायो की हीअ आर्टिस्ट किथां आयो आहे छो आयो आहे छा हुनजो पस मंज़र आहे इंट्रोड्यूस कयो उनखे ऐं उहो माहौल क्रिएट कयो त आर्ट बि हिकिड़ो तव्हां रहिया आहियो आर्ट सां आर्ट काउंसिल सां लिंक कयो उनखे हिकिड़ी उन अहमियत सां उन अंदाज़ में पेश करण जी ज़रूरत आहे ऐं हाणे इन्हनि शयुनि ते आउं सम्झां थो सना खे क्वालिटी इम्प्रूव करणी पवंदी शयुनि जी जेको तव्हां अचो था दोस्त तव्हां ॾिसो था त भई मूंखे त का अहिड़ी ख़ासि शइ न हाणे इहो कल्चरल एस्पेक्ट ते भई तव्हां उते केतिरा असांजा नौजवान हींअर जेके आहिनि 20s में 25 जेके यंग एज में आहिनि तमामु हिकिड़ा क्रिएटिव दोस्त आहिनि ॿार आहिनि जिनमें छोकिरियूं छोकिरा एतिरा टैलेंटेड आहिनि उहे पंहिंजे ई यूनिवर्सिटीज़ में एतिरा मतिलबु इफेक्टिव आहिनि इफेक्टिव स्पीकर आहिनि उन्हनि खे इन्वॉल्व करणु घुरिजे राइट इहे शयूं हू मैनेज करे सघनि था अरेंज करे सघनि था त उहो आहे या हाणे अगरि कंहिं इशू खे असां एस्पेक्ट खे खणूं था त भई उनखे सही अहमियत ॾियो सुठा एक्सपर्ट आणो उनजी जेका आहे उन अंदाज़ में उनजी मार्केटिंग कयो उते जा लोकल यूनिवर्सिटीज़ जा एक्सपर्ट्स ऐं फॉरेन एक्सपर्ट्स खे खणी अचो छो जो उहो हिकिड़ो छो जो असां पोइ फ़ाइदो छा आहे की अगरि असीं सभु एक्सपर्ट हितां ई खणी अचूं उते बि हुजनि त उहो एक्सेस असां वटि आहे असीं यूज़ कयूं उनखे सो
काफ़ी कम जी ज़रूरत आहे इन शॉर्ट आई थिंक दोस्त सभु हाणे इन्हनि शयुनि ते अहमियत ॾियनि पिया ॾिसनि पिया ही इलेक्शन जो प्रोसेस आहे असांखे उमेदु आहे त सुठी लीडरशिप ईंदी ऐं ईंदियूं अॻियां ऐं उनखे असीं ज़रूरु चैलेंज कंदासीं त इहे हिन में इम्प्रूवमेंट हिन इलेक्शन में आहियो न साईं मां हिन दफ़े न आहियां हिन दफ़े हुजे त साईं पर पर इहो सुठो बहरहाल इहे शयूं मक़सदु असां त चाहींदासूं न त हिकिड़ी तमामु पुराणी ऑर्गेनाइज़ेशन 35-37 सालनि खां त उमेदूं त ज़ाहिर आहे असांखे बि हूंदियूं न पर हाणे असीं चऊं था त को अहिड़ो कमु थिए हाणे जो थोरी नवाण हुजे अञा भला हीअं कयूं थोरो त ओपन कयो पंहिंजो सोहेल साहिबु जेकॾहिं पाण 1 2 3 कयूं ऐं थोरो ओपन थियूं तव्हां बि ओपन थियो त साना नॉर्थ अमेरिका में कैनेडा में आहे ठीकु आहे हाणे 1984-85 खां वठी ख़ालिद आशमाणी डॉक्टर जावेद लगारी खां वठी मिठल वकासी बज़ार लाखा इहे सभु जेके दोस्त आहिनि तव्हां कुझु उते प्रपोज़ कयो आहे त ही जेके सीनियर आहिनि इरेस्पेक्टिव ऑफ देयर लाइनिंग ऐं सियासत छा आहे उन्हनि जे दिमाग़ जी पर जीअं त उहे पार्ट ऐं पार्सल रहिया आहिनि त हिकिड़ी थिंक टैंक अहिड़ी हुजे जेका साना खे बहितर नमूने सां हलाए के माण्हू तजवीज़ कया था इहो कीअं ताईं ॾुखियो सुवालु आहे मुंहिंजी नज़र में ॾिसो असांखे ॾुखिया सुवाल बि अमेरिकन खां पुछूं था इन में ॾिसो मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन इहा आहे की कीअं ताईं जेके इहे असांजा सीनियर दोस्त आहिनि उहे कीअं ताईं ॿिन्ही पासे रोल था प्ले कनि जिते हू हिकिड़ो बुनियादु आहिनि हिन ऑर्गेनाइज़ेशन जो हिकिड़ो पिलर आहिनि ऐं हिकिड़ो सहारो आहिनि उन सां गॾु गॾु हू कॾहिं कॾहिं उनखे ओवर इन्फ्लुएंस बि कनि था सॼे प्रोसेस खे राइट हाणे सना माना उन्हनि जे पावर सां या उन्हनि जी इन्फ्लुएंस में घणी हले थी त मुंहिंजो जेको ऑब्ज़र्वेशन इहा आहे या मुंहिंजी जेका रिकमेंडेशन बि इहा आहे त भई ईअं न करो टोटल ओवर इन्फ्लुएंस न कयो नई लीडरशिप खे अचणु ॾियो स्पेस ॾियो त नई लीडर छो जे तव्हांखे क्रिएटिविटी न मिलंदी न त ठीकु आहे पोइ थोरो स्पेस तव्हांखे ॾियणो पवंदो ताईं सहारो बिल्कुलु आयो ऐं सहारो थियो हाणे जेसि ताईं थिंक टैंक आहे ॾिसो न उन में ईअं न थींदो की इहो ई जेको असांजो जेको बुनियादी माण्हू आहे उहो ई थिंक टैंक थी वञे राइट सीनियर न हुजनि राइट राइट इहे शयूं माना जे हिसाब सां थोरे नमज़ में चवणु चाहियां पियो त उन में स्पेस क्रिएट करो शोभा ॾिसो त कीअं आहिनि ऐं उन शोबे में जेको आहे हा हाणे तव्हां जेको आहे थिंक टैंक जेको चओ था त भई ठीकु आहे ॿाहिरि जेको आहे असां US सेनेट कांग्रेस उते इन्फ्लुएंस करणु चाहियूं था या US पॉलिसी ते इन्फ्लुएंस करणु चाहियूं था हाणे उहो एडवोकेसी जो कमु आहे एडवोकेसी जे कम में कहिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके उते रोल प्ले करे सघनि था ठीकु आहे त उन्हनि खे असां पोइ उहो रोल में आणूं उन में इवन असांखे यू विल बी सरप्राइज़ जेके यंग सिंधीज़ आहिनि दे माइट हैव मोर इफेक्टिवनेस त इहा कॉम्बिनेशन उते उन्हनि खे उते यूज़ कजे जेके दोस्त जेको एजुकेशन ते कमु करणु चाहिनि था त उन में असीं उहे माण्हू रखूं जिन जो मिज़ाज उन पासे आहे जेके उन पासे वधीक रोल प्ले करे सघनि था त मुंहिंजे ख़्याल में उहो शोबे खे आइडेंटिफाई करणु उन शोबे सां नोयत रखंदड़ माण्हुनि खे आइडेंटिफाई करे उहो मां ईअं सम्झां थो आख़िरी सवाल आहे उहो ई आहे त उन सवाल जूं सभु हेडिंग्स आहिनि साना हिकिड़ी भली ऑर्गेनाइज़ेशन 37 साल अमेरिका में रहंदड़ 8 खां 10,000 जेके सिंधी आहिनि छा उन्हनि जी नेटवर्किंग साना वटि आहे नंबर 1 नंबर 2 साना कॾहिं इहा कोशिशि कई आहे त कहिड़नि शोबनि जी उते घुर्ज आहे
ऐं हिते माण्हुनि खे चवनि त हिननि शोबनि में भड़ थियो, कॾहिं अहिड़ो कमु कयो? 2 नंबर 3 साना सिंध जे 30 ज़िला आहिनि इंक्लूडिंग कराची डिवीज़न, ठीकु आहे, 7 ज़िला ही बि आहिनि न, त उन्हनि 3 ज़िलनि में पंहिंजी का मॉडल एंटिटी ठाहिण जी कॾहिं सोच उन्हनि में आई आहे त माण्हू लंघे त ही साना ठाहियो आहे, ही साना ठाहियो आहे, ही साना जी अस्पताल आहे, ही साना जो स्कूल आहे, ही साना जो वियम घर आहे, ही साना जो बर्थ घर आहे, ही साना जो ट्रेनिंग खातो आहे। अहिड़ी का कॾहिं तव्हां वटि सोच आहे? सोच त इलाही आहिनि, मुंहिंजे ख़्याल में माण्हू सोचीनि पिया, पर उनखे अमली तौर ते करणु जेको आहे उहो सोच जी हद ताईं आहे। सोच जी हद ताईं आहे। हा, न उन में असां एतिरो घणो न करे सघिया आहियूं, उन में बाक़ाइदा मूंखे लॻे थो त असां पोइ ते आहियूं ऐं असांखे करणु घुरिजे। न जीअं तव्हां चयो न भई होॾे कहिड़े माण्हुनि जी यूटिलिटी आहे, त उहो जेसि ताईं ॾिसो न, हाणे इहे एस्पेक्ट्स वरी शोबनि में अचनि था त भई जेकी असांखे कुझु अहिड़ी कम्यूनिटीज़ ठाहिणी पवंदी जेके इहो ॾिसनि त भई नॉर्थ अमेरिका में सिंधी छा पिया कनि, उन्हनि खे कीअं सेटल कजे, उन्हनि जी नीड्स छा आहिनि, हिकिड़ो त इहो एस्पेक्ट आहे। ऐं ॿिया नवां जेके आहिनि माण्हू स्टूडेंट्स आहिनि, इमिग्रेंट्स आहिनि, त उहो जेसि ताईं इहो बि असां रिसर्च करे या ॿुधायूं त भई IT जे शोबे में वधीक नौकरियूं आहिनि, मेडिकल में हींअर वधीक नीड आहे, नर्सिंग में नीड आहे, उन्हनि में अचनि ऐं कहिड़ियुनि शोबनि में स्टूडेंट अचनि, राइट। त इहे शयूं आइडेंटिफाई करणु ऐं इन्हनि खे जेको आहे असां बिल्कुलु इन्हनि खे पेश करे, त इहे बिल्कुलु इहे प्रोग्राम हुजणु घुरिजनि, जेकी बि लीडरशिप अचे थी इन ते कमु करण जी सख़्तु ज़रूरत आहे। हिते जेको आहे असां कुझु ठाहे सघिया आहियूं कॉन्क्रीट, हाणे कुझु हुन में मुंहिंजे ख़्याल में फाइनेंशियल स्ट्रेंथ बि एतिरी न आहे सना जी, एतिरो फंड सना वटि न आहे की को वॾा प्रोजेक्ट या साइज़ेबल प्रोजेक्ट करे हिते ठाहे जेके ॾेखारे सघे। ॿियो वरी इहो बि थियो आहे की गुड और बैड माण्हुनि पंहिंजा प्रोजेक्ट्स खोले वरिता आहिनि, ठीकु आहे, त मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ नालनि सां कमु करे रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ उन में रुगो सना जो हिकिड़ो सेंट्रल कमु नथो नज़र अचे। त उहो बि ईअं ई आहे की सना पाण एतिरी उन में न इनिशिएटिव वरितो आहे, उनजा घणेई रीज़न्स थी सघनि था, त उहो हाणे सना खे उन में कीअं उन्हनि सभिनी खे गॾाए खणी अची सघे थी, को सेंट्रल एफर्ट ठाहे सघे थी सभिनी सां कोलैबोरेशन में, या फैसिलिटेट करे सघे थी, उहो हिकिड़ो। हाणे फिनेंशियल थोरो मां हिकिड़ी ॿी एड्रेस करे वञा, जेको असां फुली पंहिंजे पोटेंशियल खे एक्सप्लॉइट न कयो आहे। सना केतिरी रिप्रेज़ेंटेटिव आहे नॉर्थ अमेरिका जे सिंधियुनि जी, त मुंहिंजे ख़्याल में त अञा असां उन में बि तमामु पोइ ते आहियूं। हिन वक़्तु जस्ट सिंध मां आफ्टर पार्टीशन खां पोइ जेके सिंधी आयल आहिनि, त उहे मुंहिंजे ख़्याल में घटि को फुल सेंसस त असां वटि न आहे, पर 10,000 हूंदा सिंधी। माना ही जेके पार्टीशन खां पोइ उन्हनि जो तइदाद पूरी अमेरिका में तव्हां सम्झो नॉर्थ अमेरिका में 10-12 हूंदो मूंखे लॻे थो। हा, हाणे फुल सेंसस ॾिसो न, जॾहिं मूं चयो नेटवर्किंग जो हाणे उहो आहे त अगरि 10,000 बि वधूं, थी सघे थो हुन खां वधीक हुजनि। हिकिड़ो त इहा असांखे जेको तव्हां सेंसस जा माण्हू रहिया आहियो, असांखे उते बि असां कोशिशि कई आहे ॿिनि सेंसस में जेके अमेरिका में थिया आहिनि लास्ट हर 10 सालनि खां थींदा आहिनि, त भई पाण खे सिंधी सॾायो सेंसस में, बिकॉज़ वञा त डेटा कोन मिलंदी, उनमें डेटा अची वेंदी न, पर उते तव्हांखे उहो हक़ आहे त तव्हां बिल्कुलु फॉरम में जेको आहे पंहिंजी मादरी ज़बान जेका आहे उहा ॾिसे सघो था। दुनिया में जिते किथे हक़ आहिनि सवाइ तव्हांखे मुल्क में असीं हिकिड़ी इन में थोरो हिकिड़ी त इहो 2012 तव्हां सो मां इन में इहो चवणु चाहियां पियो त असां पोटेंशियल खे कोन ॾिसूं पिया, त असां पंहिंजे प्लान खे उन हिसाब सां ॾिसो न। असीं हींअर 1,000-2,000 जी मेंबरशिप ते बीठा आहियूं, 2300 राइट। उन में जेको आहे उन में बस 2300 माना 23%, राइट। हाणे उहो 23% थी 10,000 जो जेको आहे, ऐं उन में बि डेटा असांजी पूरी सूरी आहे। भाई अगर असां बाक़ी जमहूरियत त ॿाहिरि वेठी, राइट, असां पूरे सिंधियुनि नॉर्थ अमेरिका खे रिप्रेज़ेंट कोन था कयूं।
ऐं एवरेज सिंधी माण्हू उते मुंहिंजी नज़र में घणो प्रोफेशनल आहे, डॉक्टर आहे, इंजीनियर आहे ऐं ॿी बिज़नेस कम्यूनिटी आहे। ठीकु आहे न, ठीकु आहे न, त असां वटि इहे टे कैटेगरीज़ में वधीक माण्हू आहिनि। वकील हूंदो, पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि। असांजो ईअं त न आहे की रुगो उते लेबर क्लास आहे या हीअ आहे। असां वटि मोस्टली पढ़ियल लिखियल प्रोफेशनल माण्हू आहे। ठीकु आहे, उहो डॉक्टर, इंजीनियर, मुख़्तलिफ़ साइंस जे प्रोफेशन में आहे या बिज़नेस सां एफिलिएटेड आहे। उन्हनि जे करे इज़त बि वधी अथव सिंध जी। इज़त आहे ऐं सुठी कम्यूनिटी आहे, वेल टू डू पीपल आहिनि, दे कैन प्ले अ सिग्निफिकेंट रोल। हाणे असांखे ॾिसणो आहे थो निजी भाई एवरेज असांजी पर कैपिटा इनकम केतिरी आहे असांजे माण्हुनि जी, असांजी फाइनेंशियल स्ट्रेंथ छा आहे। ठीकु आहे न, जीअं ओवरऑल पाकिस्तान जी हींअर मिलियंस ऑफ डॉलर्स आहे, $बिलियन हूंदी, तीअं सिंधियुनि जी छा स्ट्रेंथ आहे, फाइनेंशियल स्ट्रेंथ। त उनखे अगरि असां कैप्चर भई 10,000 जो असां 50% कैप्चर कयूं, ठीकु आहे न, ईंदड़ 10-20 सालनि में असां उन में वाधारो जेसीं न आणींदासीं, वट दैट मीन्स रेवेन्यू टू द ऑर्गेनाइजेशन। ठीकु आहे, quality to the organization and capability, strength to increase resources for Sindh as well when we do any projects. पोइ तव्हांजो जेको सवाल अचे थो त भई साना जेको इंस्टीट्यूशन हिते नज़र अचे थो, पोइ असीं उहो ठाहे सघूं था, पर असां उहो $1 मिलियन जी ऑर्गेनाइजेशन थियूं न पहिरीं। भला ख़ैर साहब ते विड़ियल केतिरा आहियो? ख़ैर सां उते विड़ियल केतिरा जेतिरा माण्हू ओतिरियूं ॻाल्हियूं। आख़िरी सुवाल पुछो। हा, मां इहो त हिकिड़ो त इट इज़ वेरी स्टार्टलिंग फॉर मी दैट 10-12 हज़ार अमेरिका में माण्हू आहिनि। माना मां त अंदाज़ो हो त घटि में घटि 1.5 लख त आहियूं। तुंहिंजो ख़्यालु आहे त कब्ज़ो करण जेॾा आहिनि बसि। त ही असां जीअं मिसाल ॿुधंदा आहियूं त कैनेडा में, अमेरिका में, यूरोप में बि जेको आहे सो पंजाबी कम्यूनिटी या ॿियनि जा जेके आहिनि उहे रिप्रेज़ेंटेटिव हुतां जी लोकल सतह ते आहिनि, मिसाल बल्दियात में काउंसिलर, इवन असेंबली मेंबर बि आहिनि न अची आहे। सिंधियुनि जो को उते रोल आहे थोरो घणो उतां जी पॉलिटिक्स में हिसे वठण जी का, या को काउंसिलर को असेंबली मेंबर त अञा कोन ॿुधो अथऊं को, अहिड़े क़िस्म जो भला उते आहे को रिप्रेज़ेंटेशन या को इम्कान उन ते को कमु थिए पियो, या रुगो जॾहिं हिते इलेक्शन थी थिए त पोइ उन ते असीं फतवा आहियूं। असांजी हिकिड़ी अदी आहे कर्नाटक में, जेका सुमरो आहे, फरहान सुमरे जी वाइफ, त उन उन ई अदी असांजी यूनियन काउंसिल में इलेक्शन बि विड़ियो अथसि, ऐं मुंहिंजे ख़्याल में हींअर शायदि खटी या न खटी आहे, कुड बी रॉन्ग, पर ईअं माण्हुनि जेके निकिता आहिनि उहे सोचनि पिया, पर असांजो पंहिंजो नंबर तमामु स्मॉल आहे त कंहिं उनखे इन्फ्लुएंस कयूं। त हाणे उन में सियासत में अवल त उहो माण्हू कैलिबर जो जेको आहे या जेके में इहो इंट्रस्ट आहे उहो वञे, बिल्कुलु उनखे इनकरेज करणु घुरिजे, पर उनखे रुगो सिंधी वोट सां न करे सघंदो, उनखे ज़रूरु सॼे कम्यूनिटी ॿियनि सां एफिलिएट करिणो पवंदो, बल्कि अमेरिकन सां न सां। ॿी शइ जेका आहे इन सां रिलेटेड इहो बि आहे की असांजे माण्हू खे सिंध सां गॾु गॾु जेको आहे अमेरिका जे पंहिंजे शहरनि में पंहिंजो रोल प्ले करणु घुरिजे, राइट। उते बि असां जेको आहे पंहिंजियूं चैरिटीज़ ॾियूं, मुख़्तलिफ़ इनर सिटी में जेके इशूज़ आहिनि उन्हनि में पार्टिसिपेट कयूं, न त कुझु बि न त फूड बैंक्स आहिनि उन्हनि में पंहिंजो रोल प्ले कयूं, ताकी उते जे अमेरिकन माण्हू खे बि अहसासु थिए त भई सिंधी जेका कम्यूनिटी आहे उहा न रुगो इंसान दोस्त आहे, पर अमेरिका जे लाइ बि सोचे थी, ऐं उन जी शहरनि में, उन्हनि ॻोठनि में, उन्हनि विलेजिस में जंहिंमें असीं रहूं था, उन में हिकिड़ो सुठो रोल प्ले करे थी। मुंहिंजे ख़्याल में उहो तमामु ज़रूरी आहे, असीं पंहिंजो उते पंहिंजो हिकिड़ो सुठो रोल उन्हनि सोसाइटी में पंहिंजो रोल प्ले कयूं। आख़िरी तव्हां खां सुवाल त तव्हां असांखे छा सलाह ॾींदव सिंध जे सिंधियुनि खे, या असां लाइ छा सजेस्ट कंदव? माना हिकिड़ो ॾिसो, हाणे जीअं मां चयुसि पाण सभिनी जो रोल आहे, ऐं हिकिड़ी शइ जेको डॉक्टर साहिबु पहिरीं कंहिं हिसाब सां टच करे वियो,
प्लानिंग में ऐं क्रिएटिविटी में असां सभिनी खे सोचणु घुरिजे सोल्यूशन क्रिएट सोल्यूशन असां क्रिटिसिज़म में इलाही टाइम ज़ाया था कयूं तमामु घणियूं शयुनि खे क्रिटिसाइज़ कयूं था उहो बि कॾहिं डेटा आहे कॾहिं डेटा बि कोन्हे वेठा जेको आहे चऊं त हीअं थी वियो हलो फलाणो थी वियो हलो राइट सरकार कम ई कोन थी करे सरकार कुझु कोन कयो आहे भई हाणे इज़ इट ट्रूली फैक्ट ऐं अॼुकल्ह सोशल मीडिया जे करे हिकिड़ो एॾो कन्फ्यूजन क्रिएट करे छॾियो आहे त हाणे उन में मुंहिंजे ख़्याल में जीअं तव्हां संजीदा दोस्त जेके आहियो असांखे उन शइ खे उन ई नॉइस मां निकिरणो पवंदो ऐं मुस्बत सोच सां सल्यूशन्स ॾियो प्रॉब्लम खे सल्यूशन ॾियो ठीकु आहे हीअ प्रॉब्लम आहे लोकलाइज़ ते खणी अची असीं हींअर उन में छा था सल्यूशन ॾेई सघूं ठीकु आहे त सल्यूशन्स ते सोचूं प्लानिंग कयूं शयुनि जी ऐं छा आहे की प्लान में पोइ तव्हांखे शयूं नज़र ईंदियूं त हीअ डूएबल आहे हिन में रिस्क केतिरो आहे रिस्क न आहे ऐं सोचे सम्झे पोइ शयुनि खे हेठि लाहिजे त आई थिंक तव्हां जेके हसास एलिमेंट आहियो सोसाइटी जा मुंहिंजी नज़र में हींअर तमामु सख़्तु ज़रूरी आहे की पाण हिन नॉइज़ मां निकिरी अची सल्यूशन्स ते फोकस कयूं पार्टनरशिप्स ठाहियूं हर एस्पेक्ट ऑफ सोसाइटी खे रोल प्ले कयूं छो जो असांखे सिंध खे तरक़ी जी ज़रूरत आहे असांजे माण्हू खे प्रोग्रेस खपे इकनॉमिक सोशल ॿिन्ही एस्पेक्ट में ऐं अमन जी प्रचार कयूं छो जो जॾहिं अमन न हूंदो त इहे सभु शयूं पाण पोइ ते रहिजी वेंदासीं ही हुआ जनाब सोहेल अंसारी साहब अमेरिका मां असांजा दोस्त ऐं हुन जेका आख़िर में ॻाल्हि कई उन ॻाल्हि ते असां सभिनी खे वज़न बि ॾियणो आहे ध्यानु बि ॾियणो आहे गौर बि करिणो आहे त पुरअमन मुआशिरा जेके आहिनि उहे तरक़ी ऐं इंसान जी ओसर जी ज़िमेदारी ॾियनि था इन करे असांखे पुरअमन बि रहणो आहे ऐं असांखे तरक़ी जे बारे में प्लैनिंग बि करणी आहे ऐं उन प्लैनिंग जे लाइ भाईवार बि करिणो आहे ऐं उन भाईवारी सां गॾु हिक ॿिए जी सलाह सां गॾिजी हलणो आहे छो त सिंध खे तरक़ी जी घुरिज आहे सिंध नीड्स प्रोग्रेस असां कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु हूंदासीं जनाब इसाक सुमरो साहब जनाब सोहेल अंसारी साहब तव्हांजी वॾी महिरबानी अवांजा थोरा